मां नबी हुयुसि ऐं आदम अलैहिस्सलाम जे लाइ फरमायूं उहो पाणी अञा मिटीअ जी हुनजी ॻोठल हुई। मतिलबु आलम अरवाह में मक़सदु इहो थियो हुनजो ख़ुलासो मतिलबु हिन जो इहो आलम अरवाह में अल्लाह तबारक व तआला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबूवत अता फरमाई। यानी इहो मतिलबु हिकिड़ा दर्जात आहिनि। अल्लाह से क़ुरान शरीफ़ में फरमाए थो तिलका रुसुल फ़ज़्ज़लना बाज़हुम अला बाज़। इहे रसूल जेके आहिनि उन्हनि खे असां फज़ीलत ॾिनी आहे हिक ॿिए ते। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे नबियनि सगोरनि खे रसूलनि खे फज़ीलत ॾिनी आहे, दर्जात उन्हनि जा बुलंद आहिनि। असांजे लाइ त सभु जेके आहिनि अल्लाह जा रसूल ईमान जे हवाले सां वाजिबु तस्लीम आहिनि। असां चवंदासीं आमनतु बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही। असां ईमान आणियूं था अलाह ते ऐं उनजे मलाइकनि ते ऐं किताबनि ते रसूलनि ते। जेके बि अल्लाह तबारक व तआला जा रसूल आहिनि अल्लाह जी तरफ़ां मोकिलियल आहिनि सभिनी खे तव्हां ईमान था आणियो, सभिनी खे सचो चऊं था। बसि असांजे मथां इहो आहे हुकुम। बाक़ी अल्लाह तबारक व तआला हुनजा दर्जा रखिया आहिनि, हुनजा दर्जा रखिया आहिनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि दर्जात बयानु फरमाया आहिनि। लेकिन इहा बि ॻाल्हि फरमाई आहे त तव्हां नबियनि जा मुक़ाबिला पेश न कयो। बसि फरमाइनि था ला तुअत्तिरूनी कमा अत्तरतिल यहूद वन नसारा अंबियाअहुम वला तक़ूलू अना खैरुम मिन यूनिस बिल मत्ता ओ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमायूं मूंखे तव्हां ईअं न बयानु कजो, ईअं न फुटाइजो सिंधीअ में माना हुनजी जहिड़ी तरह यहूद ने नसारनि पंहिंजे नबियनि खे मथे कयो फुटायो। किन खे चयूं अलाह जो पुटु आहे, क़ालत यहूद उज़ैर इब्नुल्लाह वक़ालत नसारा अल मसीह इब्नुल्लाह। यहूदिन चयो उज़ैर अलाह जो पुटु आहे, नसारनि चयो मसीह इब्नुल्लाह, वरी चयो इन्नल्लाह सालिसु सलासा, अलाह टिनो जो टियों आहे। मतिलबु अहिड़े क़िस्म जूं ग़लति ॻाल्हियूं, ग़लति निस्बतूं अंबिया किराम जूं। अहिड़ी तरह प्यारे पैगम्बर अलैहिस्सलाम पंहिंजी उम्मत खे जेको पैगाम ॾिनो उहो फरमायूं ला तुअत्तिरूनी कमा अत्तरतिल यहूद वन नसारा अंबियाअहुम। मूंखे अहिड़ी तरह सां न बयानु कजो, न फुटाइजो जहिड़ी तरह यहूदनि नसारनि पंहिंजे नबीअ खे। यानी अहिड़ियूं तारीफ़ूं कयो, अहिड़ियूं ॻाल्हियूं कयो जेके बिल्कुलु ख़िलाफ़ शरअ हुजनि, ख़िलाफ़ क़ुरान हुजनि, ख़िलाफ़ हदीस हुजनि, न कयो। मुक़ाबिला न ॾियारियो। मतिलबु तव्हांजो हिन ॻाल्हि में वास्तो ई न आहे। बसि एतिरो जेतिरो क़ुर बयानु थो करे एतिरो तव्हां रसूलनि जे लाइ बयानु करे सघो था। हिकु हदीस बयानु करे थी ओतिरो तव्हां बयानु करे सघो था। वधीक मुक़ाबिलो न ॾियो त हीअ नबी हीअं आहे, हीअं आहे, हीअं तव्हांखे हक़ न आहे। अंबिया किराम जे बारे में लब कुशाई कयो, इन जे लाइ बिल्कुलु क़तई मना अचे थी। अहिड़ी तरह सां इहो बिल्कुलु ग़लति आहे। जीअं अल्लाह जे रसूल ॿुधायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां ओतिरो चई सघूं था जीअं तव्हांखे मालूम कयो पेश कयो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अना सय्यिद वुल्द आदम वला फ़ख्र, मां औलाद आदम जो सरदार आहियां। यानी फ़ख्र न आहे पर हिकिड़ी हक़ीक़त आहे। फरमाइनि सय्यिदुल अंबिया, मां सभिनी नबियनि जो सरदार आहियां। वला फ़ख्र, फ़ख्र न आहे। मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, हेॾा हू इहा ॻाल्हि ॿुधाइनि था पर उहा ॻाल्हि चवनि था ला तुअत्तिरूनी कमा अत्तरतिल यहूद व नसारा। ईअं न फुटायो, मूंखे अहिड़े क़िस्म जी ॻाल्हियूं मुंहिंजे मनसूब न कयो कि यहूदनि ऐं नसारनि पंहिंजे नबियनि ॾे मनसूब कयूं, निस्बतूं कयूं, न कयूं। बसि जेतिरो अलाह जे रसूल ॿुधायो आहे बसि सय्यिदुल अंबिया, सय्यिद वुल्द आदम। बसि फ़ख्र जे बारे में, फ़ख्र जे हवाले सां फरमायो ला फ़ख्र, फ़ख्र न आहे, फ़ख्र जी ॻाल्हि न आहे, हिकिड़ी हक़ीक़त आहे, इहा बयानु करे सघूं था। एतिरी हीअं अलाह जे रसूल पाक ॿुधाई बसि एतिरी माण्हू बयानु करे सघे थो। हिनखे वधीक मज़ीद बढ़ा चढ़ा के वधीक अहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि जेके अलाह खे बि नापसंदि हुजनि, अलाह जे रसूल पाक खे बि नापसंदि हुजनि। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरनि ॻाल्हियुनि खे पसंदि कयो, केतिरनि खे नापसंदि कयो।
जेके नापसंद हुयूं उन्हनि खे मना कयूं, न चओ ई। जीअं अचे थो हिकिड़े में छोकिरियूं शेर चवनि पियो वफ़ीना नबीयुन यालम माफ़ी गदिन, वफ़ीना नबीयुन यालम माफ़ी गदिन, असां में अलाह जो अहिड़ो नबी आहे जेको ॼाणंदो आहे जेको सुभाणे थींदो आहे। ईअं अहिड़े क़िस्म जा अशार चवनि पियूं। मथियां ॿिया शेर उन्हनि पढ़िया, ईअं शेर पढ़नि पियूं पंहिंजे हुन में ख़ुशी में, शादी ब्याह में, नंढा ॿार हुजनि उहे पढ़नि पिया। हदीस शरीफ़ बुख़ारी शरीफ़ बि हदीस आहे, फरमायूं ईअं न चओ, पूरी न कम तुम तकूदी, उअं ई चओ जीअं चओ पई पहिरियों, पंहिंजा शेर वग़ैरह आबा अजदाद जी तारीफ़ वग़ैरह चओ, अलाह जी तारीफ़ कयो, अलाह जे रसूल जी तारीफ़ कयो, लेकिन इहे लफ़्ज़ न चओ, ईअं न चओ, मना कयूं उन्हनि खे। मतिलबु अहिड़ी तारीफ़ अहिड़े क़िस्म जी ॻाल्हियूं न कयो, हालांकि उहे ॿार हुया नंढड़ा। ऐं अहिड़ी तरह हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिन खे मना कयो, मना फरमायूं पंहिंजी उम्मत खे, तव्हां अहिड़ी क़िस्म जी ॻाल्हियूं न कयो, जीअं यहूदियुनि नसारनि कयूं पंहिंजे अंबिया कराम जे लाइ, तव्हां ईअं न कयो, अहिड़ी क़िस्म जी ॻाल्हियूं तव्हां न कयो। अंबिया कराम कयूं जीअं हुननि यहूदियुनि कयूं पंहिंजे नबी सगोरनि जे लाइ, जीअं मां तव्हांखे आयतूं सगोरूं ॿुधायूं कि आयतूं आहिनि। त हिते बि मतिलबु हीअ जेका सूरत आहे, लुक़मान सूरत आहे, किन जो चवणु आहे त लुक़मान हज़रत लुक़मान नबी आहे, पर उन नबूअत जे लाइ कहिड़ी वज़ाहत सां का हदीस शरीफ़ या क़ुर शरीफ़ जी आयत में अहिड़ी क़िस्म जी ॻाल्हि ज़िक्र न आहे। बाक़ी उन जूं ॻाल्हियूं अहिड़ियूं भलियूं आहिनि जो अलाह साईं उन्हनि भलियुनि ॻाल्हियुनि खे ख़ुदि क़ुर शरीफ़ में ज़िक्र फरमायो त हुन हीअं चयो, न हीअं चयो, पंहिंजे पुट खे हीअ नसीहत कई, हीअ नसीहत कई, अलाह तबारक व तआला उन जे हवाले सां इहा ॻाल्हि ज़िक्र फरमाई आहे। अलाह जो शुकुरु कर, पहिरीं ॻाल्हि इहा कयूं, जेको शुकुरु थो करे, शुकुरु करे थो पंहिंजे लाइ, जेको बेशुक्री करे थो अलाह खे का परवाह न आहे। ऐं पंहिंजे पुट खे वाइस थो करे ऐं चएसि थो कि मुंहिंजा पुट अलाह सां कंहिंखे बि शरीक न कजांइ। शुर्क जेको आहे वॾो ज़ुल्म आहे। ऐं अहिड़ी तरह सां पोइ अलाह तबारक व तआला वरी विच में हिकिड़ी ज़िक्र जेको फरमायो आहे, आयत सगोरी आहे, और सईद इंसान में वालिदई हमलतु वन फिसालु फी आमैन अशकुरली वल वालिदई के इलैहि मसीर ऐं जाहदाका अला तुश्रिक बीमारी सलक बि इल्मन फला तुतिक। इहे वरी विच में जुमिलो मुतरज़ो आहे कि अलाह तबारक व तआला जी जो हुकुम ऐं उनजी जो बयानु आहे क़ुर शरीफ़ जो। उन खां बाद वरी साॻियूं नसीहतूं शुरू थियनि थियूं, जंहिंमें नसीहतुनि में वरी ॿीहर पंहिंजे पुट खे ख़िताब करे चए थो त जेकॾहिं ज़रे बराबरि बि वारी जे बराबरि बि जेकॾहिं ज़रो को हूंदो, राई जे बराबरि बि को ज़रो हूंदो, उहो कंहिं पथरनि में हुजे, आसमाननि में हुजे, ज़मीन में हुजे, अलाह उनखे हाज़िर कंदो। न हिकिड़ी ज़री बि अलाह खां मख़फ़ी न आहे। अलाह से लतीफ़ ख़बीर आहे, बारीक बीन ख़बरदार आहे। अलाह से हर शइ जी ख़बर रखे थो। केतिरी का बि ज़री हुजे, को माण्हू जो अमल आहे या का शइ मौजूदात आहे, का मौजूद शइ बि अलाह खां लिकी नथी सघे, माण्हू जो अमल बि अलाह खां छुपी नथो सघे। अहिड़ी तरह सां इहा जेतिरी ख़ासि हुनखे रज़ियो अक़ीदो सम्झाई। पहिरीं हुनखे शुक्र जी ॻाल्हि ॿुधाई त शुकुरु कयो। ऐं ख़ुदि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि दुआ सेखारी ऐं पाण बि ईअं फरमायूं अफला अकून अब्दन शकूरा, मां अलाह जो शुक्रगुज़ार बानू न हुजां। जॾहिं त हदीस शरीफ़ में अचे थो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इबादत कंदा हुआ एतिरी हता तवरमत क़दमा, संदनि पेर मुबारक बि सुजी वेंदा, मुतवरम थी वेंदा, घणे बीहण जे करे ईअं थींदो आहे। ज़ोफ़ जे करे, बीहण जे करे तवरुम ईंदो आहे। त जॾहिं संदन साण खां पुछा कई वई त साईं तव्हां एतिरी छो था मशक़त कयो, हालांकि अलाह तबारक व तआला तव्हांजो आला मक़ाम फरमायो आहे, ॾिनो आहे, ऐं क़द ग़फ़र अल्लाहु लक जो तुम उहो अता फरमायो आहे, अफ़ल्लाहु अन्क जो ऐलान कयो आहे त अलाह से तोखे माफ़ु कयो, अलाह से तोखे हर शइ बख़्शे छॾी आहे,
इन बख़्शीश ऐं सभु कुझु तव्हांखे मिलियल आहे त पोइ हाणे तव्हां एतिरी मशक़त छो था कयो फरमायो फलाकुन अब्दन शकूरा मां अलाह जो शुक्रगुज़ार बानो न थियां यानी इहे शयूं त आहिनि भली मग़फ़रत आहे मक़ाम आहे मर्तबो आहे लेकिन शुकुर बि त करिणो आहे न इहे सभु नेमतुनि जो शुकुरु करिणो आहे तॾहिं अचे थो अलाह क़ुर शरीफ़ में बि अलाह ते फरमायो हदीस में बि लैन शकरतुम लाज़ीदन्नकुम लैन शकरतुम लाज़ीदन्नकुम शुकुरु कंदव मां तव्हांखे वधाईंदुसि वैन कफ़रतुम में नज़ारी छॾी क़ुर शरीफ़ में आहे शुक्र जे बारे में त शुकुरु जेको आहे नेमतुनि जे ज़्यादती जो हिकिड़ो ज़रियो ऐं सबबु आहे शुकुरु नेमतुनि जे ज़्यादती जो ज़रियो सबबु आहे जेकर माण्हू शुकुरु कंदो अलाह ताला उनखे जी नेमतूं वधाए थो अहिड़ी तरह सां अलाह तबारक व तआला तौफ़ीक़ अता फ़रमाए ज़िक्र जी शुक्र जी ऐं पंहिंजी भलाई जी आख़िर दावाना